अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उम्मीद कयां सभु दोस्त ठीकु ऐं ख़ुशि हूंदा। अॼु तव्हांजे लाइ बहितरीनु अपडेट खणी आयो आहियां। KTN जो हिकु नओं ड्रामो आहे ऐं सोफियर वेरन जी हस्ती जे बाबति अपडेट हिन वीडियो में, त वीडियो फुल ॾिसिजो। ख़ासि तव्हांजे लाइ वीडियो आहे। सिजाउल ख़ान यानी हजन तेवणो जो जेको सिंध टीवी ते मज़ाहिदार ड्रामो अचण वारो आहे, जंहिंजो नालो आहे जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस। जंहिंजो पहिरीं मां तव्हांखे अपडेट ॾेई चुको आहियां, जंहिंजो नालो पहिरीं ॿियो हुयो, उहो चेंज करे पहिरीं नालो भॼी जान छॾा, जंहिंजो नालो चेंज करे जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस नालो रखियो वियो। हीअ सिंध टीवी जो मेगा सब सीरियल आहे ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं त हजन तेवणो मज़ाहिया ड्रामा बि कया आहिनि, जंहिंमें मज़ाहिया किरदार सिंध टीवी ते ऐं KTN ते बि आहिनि। उहो तव्हां पाण ॿुधी सघो था हजन तेवणे जो हिन बयान में। त वीडियो फुल ॾिसिजो। हीअ अदाकारनि जूं कुझु ॻाल्हियूं आहिनि ड्रामे बाबति। मां साथ ओ मां साथ अॼु रिकॉर्डिंग ते बीठा हूं। ये अदा आजन असां सां गॾु आहे मामा लालू। अदा कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान। खैर मोहम्मद ठीक आहे? खैर अॼु मज़ो अचे थो रिकॉर्डिंग में? माशाअल्लाह माशाअल्लाह। अॼु तव्हां लेजेंड अदाकार आहियो पंहिंजे मज़ाहिया जे हिकिड़े फील्ड जा, ऐं अॼु असांखे बि पाण सां शामिलु कयो अथव। तमामु ख़ुशी थी आहे। सदाईं एक्शन करेक्टर कया अथव, अॼु तव्हां मौक़ो ॾिनो आहे त तव्हां सां गॾु हूं। माशाअल्लाह, पहिरियों दफ़ो तव्हां कॉमेडी में हो? न, ईअं त माशाअल्लाह KTN ते सिंध टीवी ते ॿ टे चकर कयो आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह। त दोस्तों, असां सां गॾु आहे मामा लालू, जेको हिन ड्रामे जो राइटर आहे। मामा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हाल आहे मामा? ख़ुशि आहे? सभु ख़ैर, ख़ुशि, तबियत ठीक थी? मामा अॼु केतिरो मुतमिन आहे असां सभिनी अदाकारनि में? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, तव्हां तमामु भलोड़ आर्टिस्ट आहियो ऐं तव्हांखे ख़ुदा जा सलाहियतूं आहिनि। अब्दुल्ला मलार थियो, हाजन थियो, तूं थिए, हिन ड्रामे जी समूरी कास्ट उहो पंहिंजो वटि पाण आहे न। हीअ ॾाढो ज़बरदस्त कमु आहे। जहिड़ो हाल स्क्रिप्ट जो निभा, कुझु तव्हां आर्टिस्टनि जो पंहिंजो निभा, कुझु गेटअप, कुझु मसइला के सिलसिला, अलाह जी महिरबानी सां इंशाअल्लाह ॾाढो ज़बरदस्त कमु आहे। त इहो हुयो अपडेट। कीअं लॻो तव्हांखे असांजो हीअ वीडियो? लाइक कमेंट शेयर ज़रूरु कजो। बाक़ी जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। KTN जो नओं ड्रामो आहे राबिल जी तमामु जल्दी रिकॉर्डिंग शुरू कई वेंदी ऐं वेरन जी हस्ती जे बाबति दोस्त चवनि था कॾहिं हलंदी। ई 2025 जेके नई साल में इंशाअल्लाह हली वेंदी। हिन जी रिकॉर्डिंग तमामु ज़ोर शोर सां हले पई।